अॼु मां तव्हांखे इन बारे में ॻाल्हाईंदसि त तव्हांखे छा खपे जीवन मां ऐं तव्हां जेको चाहियो था कि हुनखे प्राप्त करण लाइ छा करणो पवंदो। तव्हां हुतां जितां तव्हां आहियो कीअं पुछंदा आहियो, जिते तव्हांखे हुजणु खपे ऐं चाहियो था कि तव्हांजे घर में मूंसां गॾु तव्हां सां गॾु सपननि में हुजे जेको बि आहे। पंहिंजे ॿारनि लाइ, पंहिंजी ज़िंदगीअ लाइ तव्हांखे दौलत खपे, छा खपे ऐं आशा खपे। छा तव्हांखे आशा आहे? कहिड़ी शइ खपे? काई योजना, काई दर्शन? मूंखे विश्वास आहे त असां हिकु मंज़िल ते वेठा आहियूं ऐं हलंदासीं, गॾु हलंदासीं। परमेश्वर असां सां गॾु आहिनि ऐं उहे चवनि था कि असांखे छा करणो आहे। असां रुकजी बीठा आहियूं, असांखे कुझु करणो आहे ऐं प्राप्त करणो आहे। परमेश्वर जेको असांखे अॻियां वधायो आहे ऐं उहो हमेशह चाहे थो कि असां अॻियां वधूं। तव्हां मां केतिरा माण्हू आहिनि जेका परमेश्वर मां हलंदा आहिनि? आमेन। ॿुधायो, हिन करे तव्हांजे जीवन में कहिड़ी गाॾी पार्क न थी आहे। तव्हांखे पंहिंजे जीवन मां रिवर्स गियर खणी करे बंदि करणो आहे, उल्टो दिशा में हलणु बंदि करणो आहे ऐं तव्हांखे चवणो आहे कि उल्टी दिशा में बंदि थियो। पंहिंजे जीवन में तव्हांखे इहो ई करणो आहे ऐं परमेश्वर खे इहो ई मञणो आहे ऐं हलणो आहे। नीति वचन 29:18 जे अनुसार माण्हू मरी थो वञे। जे तव्हांखे काई इच्छा हुजे हा ऐं तव्हांखे कंहिं शइ जी इंतज़ारु आहे त तव्हां कयो। बाइबल जे अनुसार रुकियल आशा दिलि खे निराश न कयो, बीमार कंदी आहे। सभ खां ख़राबु ॻाल्हि इहा आहे जेके तव्हां सोचियो था, उहो महसूसु कयो था पंहिंजे जीवन में निराश आहे ऐं तव्हां इहो चओ था जंहिंमां ॿाहिरि निकिरणु रस्तो कोन आहे। तव्हांखे निराश हूंदो आहे कि तव्हांजी योजना ख़राबु थी वई, तव्हांजा वीचार भविष्य जी कल्पना ते नथा हलनि ऐं तव्हां चओ था हुन जे अलावा कुझु ॾिसण में हूंदी आहे ऐं छा थो थिए ऐं ईअं छो थो थिए। मां थकिजी पई आहियां, जेको वक़्तु बि आहे मां हुनखे न कंदसि। हिकु सुपिनो ॾिसो, भविष्य जी कल्पना कयो, पंहिंजे अखियुनि सां उहो सभु ॾिसो, उनखां सुठो थींदो जेको तव्हां प्राप्त करणु चाहियो था। बाइबल में इहो ई चयलु आहे कि तव्हांखे पंहिंजो पाण करणो आहे ऐं उहो चए थो कि तव्हां सां हमेशह इहो ई लागू थींदो जेको तव्हां चाहींदा आहियो। तव्हां परमेश्वर जे मथां आसरे ते न वेही रहो ऐं तव्हां पंहिंजो पाण कयो, उन ते हासिल कयो ऐं जेको उहो चए थो तव्हांखे इहो करणो आहे, लड़णो आहे, अॻियां वधणो आहे, ॿुधी करे तव्हांखे हासिल करणो आहे। ॿुधाए आणो, ईअं सुस्तनि वांगुरु न वियो। घणेई माण्हू आहिनि जेका सस्तुनि वांगुरु इंतज़ारु कंदा रहंदा आहिनि, छा थो थिए, छा थो थिए इहे ॾिसण लाइ। हाणे पौलुस चयो आहे फिलिपिन्स 4 में 11-13 में उन्नति सिखायो आहे त कीअं कयो, त सुस्त रहणो आहे। इन करे असां कीअं बैलेंस कयूं ऐं प्राप्त कयूं। असांखे हिन जो सही मतिलबु सम्झणो घुरिजे ऐं जे तव्हां बाइबल में ॾिसंदा त तव्हां पढ़ंदा कि पौलुस असल में छा चयो हो ऐं उहो चए थो कि असांखे हमेशह अॻियां वधणो आहे, पंहिंजो पाण खे अॻियां वधाइणो आहे। ॿियनि अखरनि में उहो कॾहिं बि पंहिंजे हालतुनि जे बारे में परेशान न थींदो आहे, पर हमेशह इंतज़ारु कंदो रहंदो हुयो मां करे सघां थो उन जो। केतिरा माण्हू सम्झी रहिया आहिनि, इहे कुझु बि पंहिंजी मिसाल ॾेई करे असांखे सम्झाइनि था। पंहिंजे वर्तमान में आनंद वठणु सिखो ऐं सफ़र में इहो संतोष रहणु सिखी वञो ऐं तव्हांखे अॻियां वधणो आहे ऐं सुपिनो ॾिसणो आहे। भविष्य जो हिकु कारण हूंदो आहे ऐं कल्पना करणी आहे कि तव्हां संतुष्ट रहंदव, पंहिंजे आनंद में रहंदव। इहो तव्हांजो हिसो आहे ऐं तव्हांखे अॻियां वधणो आहे। जेके परमेश्वर दिलि में मुंहिंजी इच्छा विधी हुई, मां शुरूआति कई नफ़रत न करण जे बारे में चवणु ऐं सम्झंदी हुयसि कि मूंखे हिन जे बारे में सिखाइणो आहे ऐं सिखणो आहे। हर कम में सहनशीलता ऐं धीरज जी ज़रूरत हूंदी आहे। इहो चई करे कीअं न थींदो आहे, असांखे करणो आहे। उन्हनि मूंखे चयो हुयो कि तव्हां हिन जे बारे में सोचींदा रहंदा आहियो। इन करे बाइबल में बुज़ुर्गनि जी ॿुधण लाइ चवंदा आहिनि। मां नथी सम्झां त मां जाम वॾी ॿुधी थी वई आहियां। मूंखे दुनिया में आए कुझु साल थिया आहिनि ऐं मां घणेई ॻाल्हियूं सिखियूं आहिनि ऐं सहन कयूं आहिनि, घणेई वक़्त सां वक़्तु गुज़ारियो आहे। मूंखे ख़बर आहे त तव्हां पंहिंजे जीवन में महान कमु करे सघंदा आहियो ऐं तव्हां
जाम ख़ुशि थी सघंदा आहियो पंहिंजे सफ़र में। परमेश्वर हिकु सफ़र ॾिनो आहे जंहिंजे बारे में असांखे सिखणो आहे। आमीन। अॼु मां पंहिंजे लाइ कुझु कयो आहे जेको मां तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थी। पंहिंजे वीचार में, मुंहिंजे वीचार में असांखे हिन हफ़्ते कुझु न कुझु सिखणो आहे, हिकु विचित्र कमु करिणो आहे। तव्हां पुछंदा तव्हां छा कयो आहे? मां सच थी चवां, इहो एतिरो अचरज में विझंदो हुयो मुंहिंजे मेज में। सभु माण्हू इहे ई आहिनि मुंहिंजे हिन बारे में घणेई, त मां छा खाईंदी आहियां, मां घणो वधीक खाईंदी आहियां। इन करे मां चाहियां थी कि मूंखे सुठो नथो लॻे जेको तव्हां सिखो था, ऐं मूंखे सुठो भोजन पसंदि आहे। इन करे असां सचमुच हिकु सुठी पोस्ट ऑफ ग्रिल, उतां जो खाधो सचमुच जाम सुठो आहे। इन करे असां हुते वियासीं। तव्हां बेशक ॼाणणु चाहींदा कि तव्हां पहिरें जॻह ते न वियो हुजे हा। सचमुच कुझु न कुझु ॼाणू हूंदा आहिनि, हिते छा सुठो मिलंदो आहे, हिते कहिड़ी ॻाल्हि सुठी आहे, कहिड़ो सलाद सुठो मिलंदो आहे। सचमुच दोस्तनि कुझु शयुनि जे बारे में पुछी रहियो आहे। मां हुनखां मछली जे बारे में पुछियो हुयो, उनखे इन जे बारे में पुछी रहिया, ऐं तव्हां इहो सभु छा सवाल पुछंदा आहियो? हाणे इहा ॻाल्हि आहे, हमेशह हेॾनि सालनि में मां कॾहिं इहो चयो हुजे, मां पंहिंजी ज़िंदगीअ में कॾहिं बि कुझु बि कंदी आहियां, पर उन जी तरफ़ ॾिसंदी आहियां, हुननि खे वॾो धक्को लॻंदो आहे। हाणे मां नथी जाॻां मां उहो छो कयो हुयो, पर शायदि मुंहिंजी ज़रूरी पंहिंजी दायरे में करणी हुई ऐं मां कयो। आमीन। पर ॾिसो, मुंहिंजे लाइ इहो ख़तरनाक न हुयो, छाकाणि त उन्हनि मूंखे भोजन लाइ बर्बादु कयो हुयो। आमीन। उनखे बोर थियण लाइ पैदा करण वारो इहो माण्हू ई हुयो जेको पंहिंजे पाण अलॻि ॻाल्हियूं पियो करे। वेझराई में मुंहिंजी धीअ वई पंहिंजा वार अलॻि स्टाइल में कटाइण लाइ। उन छोकिरीअ खे चयो जीअं इच्छा अथई उअं ई कटे छॾ। ख़ैर हुन वरी हुनखे, हे प्रभु हलो हाणे जारी रखूं था। पर जॾहिं तव्हांजी सचमुच भविष्य जी काई योजना, काई सपनो हुजे, तव्हांखे पंहिंजे साम्हूं रखणो पवंदो आहे। जॾहिं तव्हांखे न रखंदा आहियो जीवन में, तव्हांखे सचमुच इहो करिणो पवंदो आहे। केतिरा घणा माण्हू आहिनि सचमुच आसान आहिनि जीवन में पंहिंजे सपननि खे, पंहिंजे भविष्य खे हासिल करण लाइ, पंहिंजी आशाउनि, पंहिंजी योजनाउनि ऐं मक़सदनि खे सच में पंहिंजे पाण ते, हुनखे वरी ॾिसूं था याकूब 2 में 1:3 में ॻाल्हाइनि थी रहिया आहिनि। उनखे दर्शन खे हमेशह पंहिंजे साम्हूं रखो जेको परमेश्वर ॾिनी आहे। मां ॼाणां थो मां जाम अविवेकी हुयसि ऐं परमेश्वर सां ॻाल्हाईंदो हुयसि ऐं चवंदो हुयसि, घुमर ताता चरी करे इहो करे रहियो हुयसि, ऐं मूंखे चयो हुई पंहिंजे ॾिनल माण्हुनि खे विषय जे बारे में इहो तूं ॿुधाए वञी करे, शिकायतूं जेकी बि आहिनि उहो पासे ई कर ऐं चएसि उनखे कि इन जे बारे में छा करिणो अथई ऐं तोखे अॻियां वधिणो अथई। जेको बि थियो आहे उहो कुझु बि न थियो आहे, तोखे हमेशह अॻियां वधिणो अथई। पंहिंजी शिकायतूं बंदि कर ऐं कुझु बि करिणो अथई उन जे बारे में तोखे अॻियां वधिणो अथई। परमेश्वर चाहे थो तव्हां सुठी ॻाल्हि कयो। आमीन। मां शुभ समाचार प्रार्थना कयां थो हर वक़्तु। सुठो समाचार खपे, ज़रूरत आहे, सुठी ॻाल्हि कयो। मां मोकिलींदी आहियां, जेकी शुरू थी वियूं आहिनि तव्हांजे साम्हूं आहिनि ऐं तव्हां सां गॾु आहिनि। यवना मूंखे छा चयो आहे, हाणे ध्यानु ॾियो। दर्शन जी ॻाल्हि जेकी बि ॾिनी आहे ऐं तव्हांखे पुठियां साफ़ साफ़ लिखियलु आहे कि हिन जे बारे में तव्हांखे न सोचणो आहे, आसानी सां तव्हांखे पढ़णो आहे, छो त दर्शन में इहो ई लिखियलु आहे। तव्हांखे हमेशह वक़्तु अनुसार इहो करिणो आहे, वक़्त जे रफ़्तार सां हूंदे ई तव्हांखे अॻियां वधिणो आहे, न त इहो टाइम निकिरी वेंदो ऐं तव्हां चवंदव कि इहो छा थी वियो। पर तव्हांखे सुठो समाचार ज़रूरु मिलंदो ऐं तव्हां इहो चवंदा कि हमेशह मूंसां गॾु आहे। उहो जाम सुठी समाचार थींदी। आमीन। ख़बर अथई इहो मामूली ॻाल्हि थी सघंदी आहे जॾहिं तव्हांखे इहो खपे कि तव्हां पंहिंजे जीवन में
इहो करणु शुरू करे छॾींदा ऐं ठहियो हाणे तव्हां सभु पंहिंजो सुपिनो ॾिसो ऐं उनखे हासिलु करिणो आहे ऐं जेको बि तव्हां सां गॾु आहे ऐं तव्हांखे आराधना करणी आहे, सुधारो करिणो आहे, जेकी बि ॻाल्हि आहे सादी करणी आहे ऐं उहो करे करे तव्हां सां गॾु अॻियां वधणो आहे। प्रभु चाहे थो त तव्हां ॾिसो, सुपिनो ॾिसो, पंहिंजी हासिल कयो। जीवन में पंहिंजे सपना ऐं ॾेखारण जे दर्शन खे तव्हांखे अॻियां वधणो आहे ऐं शैतानी आत्मा खे तव्हांखे बजाए छॾिणो आहे। मुंहिंजे वीचार सां डपु ई सचपच हर शइ जी जड़ आहे। मुंहिंजे ख़्याल सां उहा अहंकार जी जड़ आहे जेको असां में हूंदी आहे। लॻभॻि असां पाप कंदा आहियूं। डपु 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 केतिरा ई दफ़ा असां ग़लति थी रहंदा आहियूं ऐं पुछंदा आहियूं डपु डपु डपु। उहा नंढी छोकिरी जॾहिं गवाही ॾिनी, मूंखे विश्वास आहे त उहो डप जी भावना में हली रही हुई। उन ते हमिलो थियो हुयो। उहे ई हमिलो करण वारा हुआ। जॾहिं असांखे हमिलो थियो हुयो उन जे विरोध में करण जी घुर्जे। उन वटि कंहिंखे खपे ऐं उन जे विरोध में छा करिणो आहे उहो करणु खपे। जॾहिं हुन जे बिस्तर ते वेही ऐं चवणु लॻी कि शायदि इहो सभु सुठो थियण वारो आहे, इन करे इहो सभु थियो आहे, उहो शैतान हुन जी औकात यादि ॾेखारे छॾी। हिकु ॻाल्हि मां चवणु अक्सर पसंदि कंदी आहियां, पर परमेश्वर वरी वरी मूंखे चयो आहे कि पंहिंजो मुंहुं खोलियो ऐं चओ। ॻाल्हाइण में शक्ति हूंदी आहे ऐं जॾहिं तव्हां लिखण में बि शक्ति विझंदा त उहो चओ कि दर्शन जी ॻाल्हि लिखी ॾिनी आहे, वरी पटाइण जी साफ़ साफ़ लिखी ॾे ऐं उनखे सहन करण जी शक्ति बि ॾे ऐं पढ़ी सघो। ऐं मां इन करे चई रही आहियां, राहत तव्हांजे साम्हूं हुजे। मां 32 सालनि खां डायरियूं लिखियूं आहिनि। मां हिकु वॾे प्लास्टिक जे दॿे में हुनखे रखियो आहे। मूंखे अजब लॻंदो आहे जॾहिं मां पंहिंजे शुरूआति जे सालनि जी आख़िरियूं ॾिसंदी आहियां ऐं चवंदी आहियां ऐं पढ़ंदी आहियां ऐं ॻाल्हाईंदी आहियां जंहिंजे बारे में ऐं परमेश्वर सां ॻाल्हाइणु चाहींदी आहियां ऐं हुयसि परमेश्वर कीअं मूंखे उनखां हर हिकु शइ खां परे रखियो आहे। केतिरा दफ़ा मां सोचींदी हुयसि, मां टिकी रहंदी हुयसि ऐं सुठो थींदो आहे असां वटि। ऐं जंहिंमहिल परमेश्वर तव्हांजे पारां गॾु हूंदो आहे ऐं तव्हां वटि सभु ॻाल्हियूं सुठी थियण शुरू थी वेंदियूं आहिनि। ऐं घणेई दफ़ा अहिड़ी ॻाल्हि थींदी आहे ऐं तव्हांखे ख़बर पवंदी आहे, तव्हां घणा दफ़ा कहिड़ी पुराणी ॻाल्हियूं यादि कंदा आहियो, कुझु माण्हू, ऐं ख़बर अथव। ऐं पोइ मुंहिंजो मतिलबु आहे कि मूंखे यादि आहे जॾहिं मां हाणे परमेश्वर ते विश्वास करे रही हुयसि तॾहिं ऐं पहुचे जा चिड़ई करे चवनि मामूली शयूं ॻाल्हाइनि। मूंखे महसूसु थो थिए कि प्रभु केतिरो वफ़ादार आहे। उहो सभिनीनि सां गॾु केॾी वफ़ादारी निभाईंदो आहे, पर असां माण्हू आहियूं कि हुनखे सम्झी न सघंदा आहियूं। यादि रखिजो, उन किताबनि में इहो ई लिखियो आहे। ऐं तव्हां इहे सुठी ॻाल्हियूं सिखंदा आहियो यदि तव्हां सां गॾु प्रभु आहे ऐं तव्हांखे हमेशह इस्तेमालु करिणो आहे। सुठी ॻाल्हियूं सिखणियूं आहिनि ऐं जेको बि गुज़री वियो आहे उनखे वरी यादि न करिणो आहे। परमेश्वर तव्हां सां गॾु आहे, उहो तव्हांखे चवणो आहे ऐं उहो चए थो कि तव्हां सां हमेशह चए थो, हमेशह चए थो, हमेशह चए थो, हमेशह चए थो, तव्हां सां गॾु आहे कि तव्हांखे शैतान खे भॼाए छॾिणो आहे, पंहिंजे अंदरि शैतान खे रहणु न ॾियणो आहे ऐं तव्हांखे ज़ोर ज़ोर सां इहो ई चवणो आहे। शैतान जो मुंहुं हलंदो ई रहंदो, तव्हां पंहिंजो ॻाल्हाइणु शुरू कयो। मुंहिंजो मतिलबु आहे कि सही दिशा में हलंदा शुरू कयो। मां कुझु ॾींहं पहिरीं इहा शैतान जी योजना श्रृंखला में कई हुई ऐं महसूसु थियो कि असांखे वरी यादि करण जी ज़रूरत आहे कि शैतान जॾहिं बि असांखे धरतीअ ते फुलफुलाईंदो आहे ऐं पंहिंजो अधिकार ठाहींदो आहे, असांखे जीत लाइ नथा लड़ूं, इहो ई यादि रखिणो आहे। पर असांखे हमेशह इहो ई स्थान ग्रहण करिणो आहे कि उनखे असां कीअं हाराए छॾियूं, उन जे साम्हूं असां पंहिंजा सर न झुकायूं, उन जे साम्हूं गोॾा न टेकायूं। असांखे हमेशह निराश न थियणो आहे, उनखे असांखे उदास न ॾेखारिणो आहे। तव्हांखे लड़णो आहे। 2 तीमुथियुस 1:5-7 में असां ॾिसूं था त तीमुथियुस ॾकी वियो हुयो, पर हुनजो हिकु कारण हुयो जेको पौलुस अधीन ध्यानु ॾिनो हुयो। पौलुस जिते वेंदा हुया ऐं अत्याचार कंदा हुया, मारियो वियो हुयो उन्हनि खे। आमेन। मूंखे विश्वास आहे त तीमुथियुस हिकु जवान प्रचारक हुयो। उनखे सभु ॻाल्हियूं पौलुस ॾिसणु अचे पियूं ऐं सोचियो हूंदो कि सचमुच मां इहो करणु चाहियां थो, छा मां इहो करे सघां थो।
मुंहिंजो मतिलबु न आहे कि मां ॼाणे सघां थो कि मां इहो सहन करे सघंदसि कि न करे सघंदसि। तव्हां जेको सहन कयो आहे, पौलुस प्रेम सां हुनखे जवाबु ॾिनो, मूंखे इहो विश्वास आहे, यादि रखिजे जेके तव्हांजी माउ खे हुयो ऐं जे तव्हांजे नानीअ में हुयो ऐं उहो चए थो ऐं तव्हांखे उहो करिणो आहे, तव्हां जेको करे सघंदा आहियो। तव्हांखे ढक जे साम्हूं पंहिंजा गोॾा न टेकणा आहिनि। आमेन। मुंहिंजे वीचार सां हिकु इमारत में कोई आहे जंहिंखे कॾहिं फिटो करिणो आहे। उन थकान खे, भारीपन खे जेको उनखे मथां छॾी रहियो आहे, तव्हांखे वरी पुराणी हालत में विझी रहियो आहे ऐं चए थो कि तव्हांखे ॾिसणो आहे, उहो सपननि खे ॾिसो, पूरो थींदो परमेश्वर तव्हां सां गॾु आहे। उहो तव्हांजे दुश्मन खां लड़ंदो, उहो हुनखे ख़तमु करे छॾींदो। प्रभु तव्हां सां गॾु आहे ऐं उहो चए थो, आमेन। पंहिंजी उमिरि तां थकावट कढो, पंहिंजे सपननि खां इहो कयो जेको उहो कयो था। अचो ॾिसूं था हिकु शामुल 3 जी तरफ़। पहिरियों 2 आयतूं। हू बालक शामून ऐं साम्हूं वञी करे शेवा ठाहिण लाइ कंदा हुया, उन्हनि खे ॾींदा हुया। यूहन्ना जेको बि माण्हू हुयो उनखे वधीक दर्शन न थींदो हुयो। उन्हनि इहो चयो कि एली जो जेको बि नसीबु हुयो, अखियुनि खे धुंधलापण नज़र ईंदो हुयो ऐं सुठो थींदो हुयो ऐं स्थान में उहो पियो हूंदो हुयो। सभु चयो लौटायो। उहा का ख़राबु ॻाल्हि न हुई। कोई माण्हू लेटी पियो आहे ऐं अॻियां आया 3 में लिखियलु आहे कि परमेश्वर जो टिपण इहो ई आहे कि विसर्जन ते सामुल इहो ई लिखियो हुयो, मंदिर ते परमेश्वर यूहन्ना हुयो। उन जेको चयो हुयो, ॿी ॻाल्हि में मां चई सघां थी लेटण में काई बुराई ॻाल्हि न आहे। जेको उहो सुम्हियो पियो आहे ऐं अगरि पंहिंजी उमिरि विञाए वेठो आहे, उन्हनि ॾींहंनि में व्यापक रूप सां खुलियल न हूंदा हुया, दर्शन न मिलंदा हुया, छो त माण्हुनि में इहो करिणो हुयो ऐं उन्हनि में जोश जगाइण आई आहियां। आमेन। मां तव्हां वटि परमेश्वर जे तरफ़ां कुझु अहिड़ी ॻाल्हियूं करण वारी आहियां जेके तव्हांखे सिखणियूं आहिनि ऐं तव्हांखे जाॻणो आहे ऐं ॿुधणो आहे ऐं कीअं अॻियां वधणो आहे। अचरज में न पवणो आहे ऐं तव्हांखे हमेशह केतिरनि मौक़ा मिलंदा आहिनि। पंहिंजी संभावना खे अची करे पाण करिणो आहे ऐं उहो सेखारिणो आहे। तव्हां दुखी न थियणु चाहींदा आहियो, तव्हांखे आज़ादु थियणो आहे। तव्हां थोरो अॻियां वधो। शामुल 3 आयत में इहो ई चयो आहे ऐं उहो चए थो कि तव्हां वांगुरु कहिड़ी ॻाल्हियूं आहिनि त सैमुएल चयो त छा थियो आहे, तव्हां ॿुधी रहिया आहियो। ऐं हुन मूंखे चयो कि ॿुधी करे इसराइल में हिकु कम आहिनि जेके तव्हांखे ॿुधणा आहिनि ऐं वरी तव्हांखे उन ॾींहुं मां एली जे विराद में उहो सभु कंदसि जेको हुन जे घराणे जे बारे में करण लाइ चयो आहे। शुरूआत खां आख़िर ताईं उहो पूरो कंदसि। उते मां इहो कंदसि ऐं सारो कमु इहो सुठी तरह कंदसि ऐं ख़बर आहे कि तव्हांखे कहिड़ी ॻाल्हि करणी आहे। इंसाफ़ कंदसि छो त उनजो इंसाफ़ थींदो ऐं उनजो पुटु शापित थियो आहे। इंसानी निंदा न कंदसि ऐं उनखे इहो न रोकींदसि ऐं तव्हांखे ॾेखारींदसि कि तमामु सुठो थींदो। उनजो आलस कीअं करिणो आहे ऐं कीअं ग़ाइबु करिणो आहे उहो मां शुरू करे छॾींदसि। जंहिंसां निपटणो आहे उहो ज़रूरी आहे ऐं पुट खे खणी ईंदसि। उन ॾकी वियो। हा, हुन मूंखे चयईं कि मूंखे सभु ख़बर आहे। उन्हनि वेश्याउनि खे मंदर जे ॿाहिरि अॻियां में एली सां गॾु निपटाए छॾियो हुयो। उन बसि इहा ई ॻाल्हि चई हुई कि झपकी वठण लाइ तव्हांखे लेटणु खपे, गुस्से में हुजणु न घुरिजे। मां बेशक माण्हुनि सां गॾु मिलंदी आहियां पर थकजल हूंदी आहे त मां हुननि जे मथां कोई गुस्सो न कंदी आहियां, पर मूंखे ईअं लॻंदो आहे कि मां हुननि सां गॾु हमेशह सुठी तरह हलां ऐं काई बि गुस्सो न कयां। उन जे अॻिते वधण लाइ थकिजी पवंदी आहियां पर त बि मां उहो कंदी आहियां। मूंखे सुठी ॻाल्हि लॻंदी आहे कि मां इहो कयां। दुआनि में कुझु वॾा ई कम हूंदा आहिनि पर मां हुन मक़ाम ते नथी पहुचणु चाहियां, पर मूंखे विश्वास आहे मां करे सघंदी आहियां। ख़राबु ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जेके अॻियां न वधणु ॾींदियूं आहिनि, पर सुठी ॻाल्हियूं हमेशह गॾु हूंदियूं आहिनि ऐं उहो पंहिंजे पाण खे पकड़े करे तव्हांजे जीवन खे चूसे छॾींदियूं आहिनि। छा हासिलु थींदो आहे?
कंहिं ते विश्वास नथा करे सघूं, छो त कॾहिं ॿियनि खां वधीक तव्हांखे कष्ट थींदो आहे ऐं परमेश्वर बि वधीक निराश थींदो आहे ऐं प्रभु बि वधीक निराश थींदो आहे। ॿुधाइणु चाहींदी आहियां कि ख़बर आहे कि मूंखे हिन जे बारे में ख़बर न आहे। मुंहिंजो मतिलबु आहे त हर वक़्तु मां उन्हनि खां ॿिए कंहिंजी ग़लती जी माफ़ी घुरंदी रहंदी आहियां ऐं चवंदी आहियां प्रभु मूंखे माफ़ कर। मूंखे सख़्तु अफ़सोस आहे प्रभु, मां शर्मिंदा आहियां जो तव्हांखे इहो सभु सहन करणो पवंदो आहे जॾहिं एतिरो सुठो आहे ऐं उन्हनि जे लाइ तव्हांखे इहो सभु संभावना आहिनि। ऐं अॼु दुनिया में जेको बि सोचे रहियो आहे त सैमुअल परमेश्वर खे सॾे रहियो हुयो ऐं हुन चयईं, एली जो स्थान वठण लाइ चयईं। प्रभु हुनखे विश्वास थियो। छा तव्हां मां केरु ॿुधी रहियो आहे? जॾहिं माण्हू जी उमिरि वधी वेंदी आहे ऐं उहो चए थो जेकी बि बीमारियूं आहिनि उन जे साम्हूं आहिनि ऐं पीढ़ियुनि जे साम्हूं आहिनि ऐं उहे सौगादियूं आहिनि ऐं उन जी विरासत जो हिसो आहे, पर यादि रखिजो पंहिंजियूं ज़िमेदारियूं जेकियूं आहिनि तव्हांखे उहे निभाइणियूं आहिनि ऐं तेसि ताईं हिक मां ॿी चिंगारी निकिरंदी मुंहुं में। आमेन। मां ॿियनि माण्हुनि खे तयारु कंदसि। त असांखे इन भावनाउनि खां संघर्ष करणो पवंदो आहे ऐं मां ईअं कीअं करे सघंदी आहियां? ऐं तव्हांजो हिते ध्यानु रहंदो। मां ॼाणणु चाहियां थी तव्हां वधीक साल न जी सघंदा, मां सम्झाईंदव, पर तव्हां 50 या 60 या 65, मां हाणे सोचंदी आहियां 30 सालनि में मां 70 साल जी थी वेंदसि। मूंखे ईअं सोचणु न खपे जीअं कि हू सही खाओ, सुठो ॾिसो, सुठा महसूसु कयो, शक्ति पायो। सैमुअल जो हार, एली ॿुधो थी वियो, हू बोर थी वियो हुयो, उन वक़्त में रहंदो हुयो जॾहिं हुनखे ॿाहिरि हुजणु खपे हा। दाऊद जो मुश्किल हुयो, पर हुन पाण खे ॿुधाए छॾियो छा करिणो आहे। सॼे साल में, सॼे वक़्त में उन उहो सभु कई। उनखे युद्ध करिणो हुयो, उन युद्ध कई। दाऊद घर में रहियो, पर उन जेकी बि ॻाल्हियूं कई हुन पंहिंजे घर में कई, पंहिंजे अंदर वारे घर में कई। ॿुधायो मुंहिंजे अॼु गिरजे वञण जी इच्छा न आहे। यादि रखो उनखे तव्हांजे उते हुजण जी घुर्ज न आहे जेतिरी तव्हांखे आहे। अहिड़ो वर्ताव न कयो जॾहिं हुते वञण खां अहसान करे रहिया आहियो। परमेश्वर हिकु दफ़ो मूंखे चयो त तूं अहिड़ो वर्ताव न कर, छाकाणि त तोखे बाइबल में पढ़ण जी आसान न थींदे। मां इहो पहिरीं खां ई ॼाणां थो तुंहिंजे लाइ छा करिणो आहे ऐं छा पढ़णो आहे। अॼु हिते वेठे कंहिं बि पंहिंजी दुखी पूरी करण जो फ़ैसिलो करणु घुर्जे। मां अहिड़नि माण्हुनि जे बारे में थी ॻाल्हायां जेके उहो चवनि था कि शुरू कंदासीं। मां अॼु तव्हांखे उत्साहित करणु चाहियां थी, हमेशह हिकु मक़सदु रखो पंहिंजे जीवन में। हिकु सुपिनो हुजणु खपे जंहिंखे तव्हांखे पूरो थियणो आहे। केतिरा दफ़ा असां पुछंदा आहियूं कि छा करणु खपे, जीवन में योजना ठाहियो। इन जो मतिलबु आहे कि तव्हांखे पंहिंजे जीवन में हिकु योजना ठाहिणी आहे जंहिंखे पूरो करिणो आहे ऐं मूंखे विश्वास आहे कि प्रभु तव्हांजी मदद कंदो इन मक़सद में। मां तव्हां खां हिकु सुवालु पुछां थी, तव्हां पंहिंजे लाइ कहिड़ी आशा रखो था? तव्हां छा चाहियो था जीवन में? इंतज़ारु करण में दिलगिरी न थियो, छो त हर शइ में वक़्तु लॻंदो आहे, पर उन कुझु शयुनि खे यादि रखिजो जेको प्रभु तव्हांखे ॾिनी आहे, उन्नति करणी आहे। कुझु शयूं आहिनि ॿियनि माण्हुनि लाइ, इहो यादि रखो जंहिंजे भीतर तव्हांखे अंदरि न वञिणो आहे, पंहिंजे साम्हूं रखिणो आहे ऐं दिलगिर थियणी आहे। वरी मोटी ईंदासीं असां तव्हांजे साम्हूं ख़ाली 1 मिंट में। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं।